मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मां एक्सरे जो कमु कंदो आहियां जिते औरतुनि जा बि एक्सरा थियनि था। जेकॾहिं बग़ैर गिलोज़ जे औरतुनि जो एक्सरो कयो, छा उहो हथनि जी ज़िना आहे या न? सजाद अली माथीली खां। अच्छा सजाद भाई, ॻाल्हि इहा आहे त सभ खां पहिरियां बहितरीनु सूरत इहा आहे त औरतुनि जेके बि अगरि औरतूं आहिनि त उहो पंहिंजो एक्सरो ऐं अल्ट्रासाउंड वञी करे डॉक्टरनि खां कराइनि। त छा आहे त ॾिसो, औरतुनि सभ खां पहिरियां इस्लाम जे अंदरि औरतुनि खे ॾिसण बि जेको हराम आहे। जॾहिं औरतुनि खे ॾिसणु हराम आहे त उन्हनि सां हथु मिलाइण या उन्हनि जे कंहिं बि बॉडी सां टच करणु त हर हिकु मुस्लमान सम्झी सघे थो त उहो केतिरो वॾो ख़तरनाक अमल आहे। त सभ खां पहिरियां तमामु जेके बि औरतूं आहिनि असांजी सिंध जे अंदरि त उहे पंहिंजो अल्ट्रासाउंड जेके कराइनि न त डॉक्टरनि खां कराइनि। औरतूं बि तमामु वॾियूं डॉक्टराणियूं मौजूदु आहिनि, उन वटि बि जदीद सिस्टम जदीद मशीनरी बि मौजूदु आहे जंहिंसां अल्ट्रासाउंड थी सघे थो। ऐं मर्द हज़रात जेके आहिनि त उहे त लाज़मी मर्दनि ॾे वञनि पंहिंजो अल्ट्रासाउंड कराइनि। ऐं ॿी सूरत में इहो त जेकॾहिं बिल फ़र्ज़ वल मुहाल जंहिं इलाइक़े जे अंदरि जंहिं शहर जे अंदरि औरतूं या मर्द रहनि था उते का माहिर जेकी आहे डॉक्टराणी औरत न आहे जेकी अल्ट्रासाउंड करे। ऐं सिर्फ़ु उते माहिर डॉक्टर ई आहिनि जेके अल्ट्रासाउंड जे ज़रिए सां एक्सरो जेको कनि था। त पोइ कंहिं मजबूरी तहत ओॾे वञणु त दुरुस्त आहे, छाजे करे त हिकु जान बचाइण या अहिड़ी तरह जान वञण जो जंहिं टाइम अंदेशो हुजे या अल्ट्रासाउंड लाज़िमी थियणु पए त का औरत बि कंहिं शहर जे अंदरि अल्ट्रासाउंड वारी मौजूदु न आहे त पोइ डॉक्टरनि खां अल्ट्रासाउंड थी सघे थो। पोइ बि डॉक्टर जेको आहे हिन जो तमामु घणो ख़्यालु रखनि त उहो कोशिशि सभ खां पहिरियां उहो कोशिशि पंहिंजी इहा कनि त जीअं हथनि ते गिलोज़ पाइनि ऐं गिलोज़ पाइण खां बाद में सिर्फ़ु हुनजो फोकस जेको हुजे उहो अल्ट्रासाउंड ते हुजे, कंहिं क़िस्म जी औरत जी बॉडी सां टचिंग न थिए। हा, जेकॾहिं औरतूं आहिनि न अल्ट्रासाउंड करण वारियूं त मजबूरी तहत पोइ उज़ुर हूंदो आहे। हा, उज़ुर में त पोइ त उहा ॻाल्हि जेकी आहे हली वेंदी आहे, इंसानु जेको गुनाहगार बि न थींदो आहे कंहिं क़िस्म जी। छाजे करे त हिकिड़ी मजबूरी आहे, औरत जो अल्ट्रासाउंड करणु लाज़मी थी वियो आहे ऐं पूरे शहर जे अंदरि का डॉक्टराणी आहे बि न। उन सूरत में मर्द यानी डॉक्टर खां अल्ट्रासाउंड औरतूं कराए सघनि थियूं, उनजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। छाजे करे इंसान जी जान जेकी आहे उहा वधीक फ़ौक़ियत ऐं फज़ीलत रखे पई। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे।